अपडेट कयूं पिया। सकरंड मां काज़ी अली रज़ा सनाई जे रिपोर्ट मुताबिक़ त बुज़ुर्ग सियासतदान मरहूम हाजी गुलाम नबी राऊ ऐं संदसि फर्ज़ंद मरहूम इमदाद अली राऊ जे यादि में 20 रोज़ा क्रिकेट टूर्नामेंट मुनक़िद कयो वियो, जंहिंजो फाइनल मैच साबू राऊ ग्राउंड ते 32 टीमुनि विच में मैचनि जे खेॾण खां पोइ ॿिनि टीमुनि शहनशाह क्रिकेट क्लब ऐं हैदरी क्रिकेट क्लब विच में थी गुज़रियो। सख़्त मुक़ाबिले खां पोइ हैदरी क्रिकेट क्लब कामयाबी माणी, जंहिं ते विनर टीम खे 1 लख रुपया रोक रक़म ऐं ट्रॉफी ॾिनी वई, जॾहिं त साणसि फाइनल में मुक़ाबिलो कंदड़ रेनर टीम खे ट्रॉफी ऐं 50,000 रोक ॾिना विया। उन मौक़े ते शहनशाह टीम जे ओपनर इम्तियाज़ हुसैन राऊ, हैदरी टीम जो ओपनर मोहम्मद सालिह केरियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मौजूदा 62 ऐं नफ़्सा नफ़्सी वारे दौर में माण्हुनि खे सिहतमंद सरगर्मियुनि ज़रिए ख़ुशियूं फ़राहम करण लाइ हर साल जी हिन साल बि क्रिकेट टूर्नामेंट जो एहतमाम कयो वियो आहे। फाइनल तक़रीब जे महिमान ख़ासि वहीद अली राऊ, एज़ाज़ी महिमान हाजी अली नवाज़ चांडियो विनर ऐं रेनर टीम जे कप्ताननि खे ट्रॉफियुनि समेत रोक रक़म इनाम तौरु ॾिनी। उन दौरान हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अहिड़ा रांदि जा प्रोग्राम समाज में बहितरीनु पैगाम छॾींदा आहिनि। अॼु जे नौजवाननि जो तइलीमी सरगर्मियुनि सां गॾोगॾु तमीरी सरगर्मियुनि ऐं सिहतमंद सरगर्मियुनि में हिसो वठणु शऊर ॾांहुं क़दम आहे। हिननि चयो त मरहूम हाजी गुलाम नबी राऊ ऐं मरहूम इमदाद अली राऊ इलाइक़े में सियासी ऐं समाजी पासनि सां सुञाता वेंदा हुआ। संदसि कमी अॼु बि शिदत सां महसूसु कई वञे थी। उन खां अॻु मैच दौरान समी तमाशा आहिनि। ग्राउंड में मौजूदा जेके खिलाड़ियुनि खे ताड़ियुनि ऐं नारनि ऐं वाह जी आवाज़ सां दाद ॾेई रहिया हुआ। फाइनल तक़रीब में इल्ताफ़ हुसैन राऊ, सकरंड प्रेस क्लब जो सदर काज़ी जावेद सनाई, अब्दुल जब्बार चांडियो, उमेर अली खोड़ो, आमिर अली चांडियो समेत केतिरनि महिमाननि पिणु शिरकत कई।